साथियों अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जीएसएन साथी, उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा। साथी अॼु पाण यूट्यूब ते छातिन सवाल रखिया आहिनि असां सां कमेंट में, उन्हनि जा जवाब ॾियण लाइ वीडियो ठाहियूं था। तव्हां जा जेके सवाल आहिनि उन्हनि जा तव्हांखे जवाब ॾियूं। साथी असांजे सवाल कयो, ज़फर जरवार त प्यारा बैकग्राउंड म्यूज़िक डिस्टर्ब पियो करे। साथी तव्हां सही था चओ, ॿिए दफ़े इन खे न रखंदासूं पाण। पपन सोलंकी चवे थो, दादा तव्हांजो इस्म मुबारक छा आहे? भाउ लख एहसान आहिनि, तुंहिंजा मुंहिंजो नालो आहे जानी बुलेदी। चांडियो फॉर यू चवे थो, बैकग्राउंड मथे जो सूर। प्यारा तव्हां सही था चओ, इन ते पाण कोशिश में आहियूं त ॿीहर बैकग्राउंड में म्यूज़िक न ॾियूंसि। शकील अहमद चवे थो त, शकील उमरानी चवे थो बैकग्राउंड साउंड जो को बि कमकार बोर थो करे, उन करे काइन मास्टर जेको आहे इहो क्रैक वर्जन आहे, इहो नओं लायो। साथी सही था चओ, पर इहो असां वटि जेको बैकग्राउंड असां काइन मास्टर आहे न साथी, उहो आहे। इहो जंहिं बि साथी वटि काइन मास्टर दुरुस्त आहे त उहो साथी बि असांखे इहो काइन मास्टर मोकिले त उन साथी जा एहसान थींदा। असांजो स्क्रीन ते नंबर आयल आहे, इन साथी तव्हां असां सां इन ते राब्ते में ईंदा त असां सां इन महिरबानी थींदी तव्हांजी। ऐं असां पाण सम्झूं था त हिन ते जेको वाट मार्क अचे थो इहो जीअं न अचणु खपे। असांजो नजम अली नजम चवे थो त भाउ बैकग्राउंड म्यूज़िक एड न करियो, साथी न कंदासूं। नसरुल्ला ज़रदारी चवे थो, तव्हांजो नंबर घुरजंदो आहे। साथी असांजो नंबर स्क्रीन ते आहे, तव्हांजे स्क्रीन ते मिलंदो। अली अदर हुसैनी चवे थो, जीएसएन कहना जरूरी है, पाकिस्तानी कब बनोगे? तसुब परस्त हो यार, कौमियत और जातियत से बाहर निकलो। साथी तव्हां सही था चओ। साथी आऊं पाकिस्तानी आहियां, सिंधी आहियां। असीं पाण खुदि तसुब परस्ती जा मुखालिफ़ आहियूं। का बि ज़ात ख़राब न थींदी आहे, का बि क़ौम ख़राब न थींदी आहे। अहिड़े क़िस्म जो तसुब परस्ती जा खुदि असीं शिकार आहियूं, पाण माण्हू असां सां ज़ुल्म थियल आहे न। बाक़ी जीएसएन चवण सां जेकॾहिं तसुब परस्ती आहे त पोइ तव्हांजो ख़्यालु आहे धरती जीए ज़िंदह हुजे, इहो सवाल हूंदो न। इहा ॻाल्हि त पाण कंदासूं न। बाक़ी असीं तसुब परस्त न आहियूं, असीं मोहबत कंदड़ क़ौम रहिया आहियूं। असांखे सिंधी माण्हुनि वटि अॼु ॾींहं ताईं उताक ते जेको बि माण्हू ईंदो आहे, असीं उनजी इज़त कंदा आहियूं, उनजी एतिरामनि तौरु उन लाइ कचहरी कंदा आहियूं। असां कॾहिं बि इहो न ॾिठो आहे सिंधी माण्हुनि त ही सिंधी न आहे, पठाण आहे, पंजाबी आहे, इन करे हिन सां तसुब आहे। कतन कोन्हे, ईअं आहे ई कोन, थींदो ई असां वटि कोन्हे को। आज़ाद फैक्शन चवे थो, साईं हक़ीक़त में मसइलनि जा हल सिर्फ़ तव्हां वटि आहिनि। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जो तव्हां असांजे समाज जी अकासी कयो पिया ऐं उनखे दुरुस्त करण जी कोशिश करे रहिया आहियो। साथी लख एहसान आहिनि। असीं सिर्फ़ नंढड़ी कोशिश कई आहे। सच इहो आहे त असां सिर्फ़ उन जी ॻाल्हि रखी आहे। हक़ीक़त में असां हिन क़ौम ऐं वतन जे माण्हुनि लाइ को वॾो तीर कोन आयो आहे। आज़ाद फैक्स चवे थो त साईं, हा पढ़ियोसूं। कुरैशी चवे थो, अदा बैकग्राउंड म्यूज़िक न पियो ठहे, महिरबानी करे म्यूज़िक खां अलावा वीडियो ठाहियो। साथी ॿीहर न ईंदो असांजे वीडियो में। यू किट स्टूडियो चवे थो, तव्हां में कमु आहे, राब्तो करियो। साथी असांजो स्क्रीन ते नंबर आहे, तव्हां राब्ते में अची सघो था। इमरान अली चवे थो, तव्हांजो पहिरियों भेरो कमेंट कयो आहे, हाणे त जवाबु ॾियो। साथी असीं हर हफ़्ते में हिकु वीडियो ठाहींदासूं। जेके बि साथी यूट्यूब ते असांखे कमेंट कंदा, उन सभिनि साथियुनि खे जवाबु ॾींदासूं, हाज़ुर ॾींदासूं। ज़ाहिद हुसैन चवे थो, मेमण त अदा तव्हांजे ईंदड़ वीडियो में तव्हां हिन मौज़ू ते वीडियो ठाहियो त लॉकडाउन जे करे सिंध जे अवाम खे रोज़गार जो मसइलो पैदा थियो। साथी बिल्कुलु सही था चओ, अॻियो वीडियो इन ते ठाहींदासीं। सिंधी माण्हुनि लाइ लॉकडाउन में वाकई में सिंधी माण्हुनि जो नुक़सानु थियो आहे। इलाही साथिरो सिंधी पोरियत माण्हू पोइ थियो आहे। रिलीजन मालूमात चवे थो, अदा काइन मास्टर क्रैक वर्जन इस्तेमालु करियो, वाटर मार्क न ईंदो। साथी असांजो नंबर अथव, जेकॾहिं तव्हां वटि इहो आहे त इहो असांखे मोकिलियो ॾियो। चमन कुमार चवे थो, प्यारा ऐं तव्हांजे वीडियो अपडेट करे सघां थो, मूंसां राब्ते में अचो। साथी इहे त तुंहिंजा लख एहसान हूंदा, जेकॾहिं तव्हां ईअं करियो था त असां नंबर स्क्रीन ते इन लाइ ॾिनो आहे, तव्हां असां सां राब्ते में अचो, लख कुर्ब हूंदा। जेकॾहिं तव्हां इन जो को अजूरो चवंदा त बि तव्हांखे असां अदा कंदासूं। वाइस ऑफ थर चवे थो, साईं मूं बि यूट्यूब चैनल ठाहियो आहे। प्यारा असां वीडियो ई इन करे पहिरियों बि ठाहियो त सुठी ॻाल्हि आहे, सिंध जा माण्हू यूट्यूब ते अचनि। नौजवान इलाही 17 ॿियनि इलाइक़नि जा नौजवान यूट्यूब तां पैसा था कमाइनि, अर्निंग थींदी आहे ज़बरदस्त। अॼु न थी थिए सुभाणे 5 महीने 6 महीने साल ॿिए साल तव्हांखे महिनत जो पोरियो तव्हांखे ॾींदो। ऐं भली ॻाल्हि आहे, सिंध जा अक्सर माण्हू मां त ईअं चवंदो आहियां, हर माण्हू यूट्यूब ते अचो। फेसबुक में त कुझु कोन्हे, चेयरमैन खे गारियुनि ॾियण सां छा थींदो? पंहिंजे इलाइक़े में जेके तव्हां वटि भलियूं शयूं आहिनि उन्हनि खे अपलोड कंदा रहो। हिकु त तव्हांजे इलाइक़े जी ॻाल्हि पहुचंदी घणनि माण्हुनि ताईं, ॿियो यूट्यूब जी उहा बि लाइब्रेरी आहे जंहिं का बि शइ तव्हांजी गुम न थींदी। वेलकम आहे तव्हांखे यूट्यूब ते अचो।
मोहम्मद असलम सूमरो चयो तो यूट्यूब अकाउंट ठहियल आहे, यूट्यूब पैसा कीअं ॾींदो, अकाउंट ज़रिए या बैंक ज़रिए। साथी उन्हनि मूंखे वटि खुदि पाण वटि मालूमात कोन्हे त इहो कीअं ॾींदो, छो जो मूंखे अॼु ॾींहं ताईं पैसा अञा हिन कोन ॾिना आहिनि। त मुंहिंजो नंबर जेको स्क्रीन ते आहे, तव्हां हिन सां राब्ते में अचो, जेके साथी पैसा कमाइनि था उन्हनि खां इहा मालूमात वठी तव्हां ताईं वंडींदासीं। लख एहसान आहिनि तव्हांजा, तव्हां असांखे लाइक सम्झो आहे। हर हफ़्ते में तव्हांजा जेके यूट्यूब जा अकाउंट ठहियल आहिनि उन्हनि जे नालनि सां तव्हांजी मशहूरी लाइ बि उन ते ॻाल्हि ॿोल रखंदासूं, ऐं उन ते जेके असां में ग़लतियूं हूंदियूं, ग़लतियूं जेको तव्हांजे आॾो जेको बि माण्हू तव्हांजी ग़लती तव्हांखे ॿुधाए उहो उस्ताद आहे तव्हांजो। इहा भली ॻाल्हि आहे, तव्हां ग़लतियूं असांजे आॾो असांजूं रखियूं आहिनि। तव्हांजा लख एहसान आहे। ख़ालिद चांडे जा बि लख एहसान आहिनि, जेको हर भेरे असांखे कमेंट करे असांजी ग़लतियुनि जी निशानदाही कंदो आहे। हक़ मौजूद GSN।